नाज़रीन, ताज़नि बरसातुनि में जिते सॼी सिंध में जानी ऐं माली नुक़सानु थियो आहे, उते तारीख़ी जेके विरसा आहिनि, माॻ मकान आहिनि, उन्हनि खे बि काफ़ी नुक़सानु पहुतो आहे। इन वक़्तु असां ख़ैरपुर ज़िले जे कोटॾिजी वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं। कोटॾिजी जो क़िलो मुंहिंजे तव्हां पस मंज़र में ॾिसी रहिया आहियो। ताज़नि बरसातुनि में कोटॾिजी जो क़िलो जेको अॻु ई ज़बून हाल हो, बरसातुनि में वधीक उनखे नुक़सानु पहुतो आहे। कोटॾिजी जे क़िले जे अंदरि मुख़्तलिफ़ हंधनि ते दीवारूं जेके आहिनि कोटॾिजी क़िले जूं उहे ड्रही पियूं आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते पाणी में हुजण जे करे तमामु घणो नुक़सानु जेको आहे उहो कोटॾिजी जे क़िले खे पहुतो आहे। अंदरि मुख़्तलिफ़ हंधनि ते पाणी बि बीठल आहे। हिन वक़्तु कोटॾिजी जो क़िलो जेको आहे सैरो तफ़री जे लाइ ऐं घुमणु ईंदड़ माण्हुनि जे लाइ बंदि पियल आहे, छाकाणि त काफ़ी डैमेजिस जेके आहिनि कोटॾिजी जे क़िले में थिया आहिनि। मीरनि जी साहिबी जी अहम निशानी आहे कोटॾिजी जो क़िलो जेको हिन वक़्तु काफ़ी उनखे नुक़सानु जेको आहे बरसातुनि में पहुतो आहे। गुफ़्तगू कंदासीं असां सां गॾु आर्कियोलॉजी डिपार्टमेंट जो गाइड बिलावल सोलंगी मौजूदु आहे, जेको हिते जेको बि माण्हू घुमणु फिरणु अचे थो सैरो तफ़री जे लाइ उनखे उहो हिन मुतालिक़ गाइड करे थो। बिलावल, छा नुक़सानु थियो आहे ताज़नि बरसातुनि में कोटॾिजी जे क़िले जो? जी साईं, असांजे कोटॾिजी क़िले में जेको नुक़सानु थियो आहे, अगरि पहिरें क़िले गेट खां असां अंदरि दाख़िल थींदा उते हिकिड़ी पथरनि जी दीवार आहे जंहिंखे तक़रीबन 120 फुट खनि आहे। उहा ईअं सम्झो 100 फुट उहा पूरी फुट डैमेज थी आहे भित। उन अॻिते हलंदासीं ॿिए गेट ऐं ट्रेन जे गेट में जेको स्पेस आहे, जो पाथ आहे, उहो बि काफ़ी डैमेज थियो आहे। उन खां अलावा जेको आहे अगरि ट्रेन गेट खां अॻिते वेंदासीं त उते जेके पिलर्स ठहियल हुआ या मीरान हरम जेको हुयो त उनखे जी छिति वग़ैरह जेकी रूफ आहे उहा ॾाढी उन में नुक़सानु थियो आहे। ऐं जेके पिलर्स हुआ काफ़ी उहे बि ॾाढा क्रैक ऐं जेको डैमेज थिया आहिनि। जिते पाण गुफ़्तगू कयूं पिया, ही साम्हूं दीवार कैमरामैन खे आउं चवंदुसि त ही ॾेखारे, ही दीवार बि काफ़ी ॿाहिरीं दीवार जेका आहे कोटॾिजी जे क़िले जी, इहा डैमेज थियल नज़र अचे पई। इहा सिम सेक जे करे थी आहे या ही जेके बरसातूं थियूं हुयूं ताज़ियूं उन में हिन दीवार खे नुक़सानु पहुतो आहे? छो त इन जा बुनियाद असां ॾिसूं था हेठि काफ़ी मुतासिर जेके आहिनि उहे थिया आहिनि। असर हे जेको हिते सिम ऐं सेक जो पहिरियों इशू आहे, तव्हां ॾिसंदव हिन तक़रीबन 8-10 फुट मथे सेक आहे। पर हाणे कुझु जेके सिरूं किरियूं आहिनि या हालिया बारिशुनि जे करे कुझु थोरो घणो हितां बि क्रैक्स आया आहिनि ऐं कुझु सिरूं किरियूं आहिनि। जी बिल्कुलु। अच्छा, हाणे केतिरनि ॾींहंनि खां क़िलो जेको आहे उहो बंदि आहे सैरो तफ़री लाइ ईंदड़ माण्हुनि जे लाइ? सर, तक़रीबन जीअं बारिशूं असांजो 23-24 अगस्त खां ख़तमु थियूं आहिनि त उन खां वठी कोट क़िलो असां बंदि कयो आहे। छो जो अंदरि कुझु दीवारूं किरियूं हुयूं, कुझु नुक़सानु थियो, ख़ुदा न ख़ास्ता को अहिड़ो हादसो थी पेश थी अचे कंहिं जान हली वञे, त इन करे हाल टेम्पररी सियाहत जे लाइ जेके विज़िटर्स आहिनि उन लाइ आर्ज़ी तौरु बंदि आहे। वॾी महिरबानी। नाज़रीन, कोटॾिजी जो क़िलो तारीख़ी क़िलो आहे, मीरनि जी साहिबीअ जी अहम निशानी आहे। मीरनि जे जेका सिंध में हुकुमरानी रही आहे उन में कोटॾिजी जो क़िलो अहम उन्हनि जो हिकिड़ो अञाण आहे, निशान आहे, जेको ताज़नि बरसातुनि में तमामु घणो मुतासिर थियो आहे। अंदरि दीवारूं जेके आहिनि उहे किरी पियूं आहिनि, ड्रही पियूं आहिनि। ॿाहिरि बि काफ़ी कोटॾिजी में नुक़सानु थियो आहे, जंहिंजे लाइ आर्कियोलॉजी सकाफ़त खाते जो चवणु आहे त फ़िलहालु सियाहत जे लाइ ईंदड़ माण्हुनि जे लाइ ही बंदि आहे। कुझु ॾींहंनि खां पोइ उनखे खोलियो वेंदो ऐं कमकार मरम्मत वग़ैरह जेका आहे उहा कराई वेंदी। कैमरामैन सलाउद्दीन सां गॾु जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, कोटॾिजी।